सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल कयूं था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 7। शम्स बगदाद 3 सितंबर सन 1243 ईस्वी। बीहण मूं वस न हो पर बस हिकु दफ़ो बीह पोइते निहारियुमि। तूतनि जे वणनि ऐं ॿूड़नि जे विच में लिकियल खानका परे खां को पखियुनि जो आखेरो लॻी रही हुई। थोरी देरि लाइ मुंहिंजी अखियुनि अॻियां बाबा ज़मान जो कमज़ोर चहिरो तरी आयो। मूं जातो थी त खेसि मुंहिंजी ॻणती हुई, पर ॻणती करण जो को कारण मूंखे नज़र न पए आयो। मूंखे हिकु रूहानी मोहबत जे सफ़र ते रवानो पए कयो वियो। उन में कहिड़ो नुक़सान पए थी सघियो। इहो मुंहिंजो ॾहों उसूल हो। उत्तर, ओलह, ॾखण या ओभर, उन्हनि सभिनी सां को फ़र्क़ु नथो पवे। तव्हांजो सफ़र कहिड़ी तरफ़ बि हुजे, इहा पक ज़रूरु कयो त हर सफ़र ज़ात ॾांहुं वेंदड़ ज़ात जो दाख़िली सफ़र बणिजे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़ात जे अंदरि हिकु मुक़ाम खां ॿिए मुक़ाम ताईं बातिनी सफ़र कयो त पूरी काइनात ऐं उन खां अॻियां जो सफ़र कंदव। पंहिंजे घोड़े ते हवाउनि सां विढ़ंदे ऊंदाहीअ खे चीरे निकिरंदड़ सोनहरी लकीर ताईं पहुतुसि। जेतोणीकि मूं मुस्तक़बिल में ईंदड़ मुश्किलातुनि लाइ पाण खे तयारु करे छॾियो हो, तंहिं हूंदे बि मूंखे उन्हनि ॻाल्हियुनि परेशान न कयो हो। दुनिया में जेका बि क़िस्मत मुंहिंजे इंतज़ार में हुई, मूंखे भली कार कयो। हिकु ॿिए उसूल जी पोइवारी कंदे सूफ़ी जी हैसियत में मूंखे गुलनि सां गॾु कंडनि खे बि दिलि सां क़बूल करणु सेखारियो वियो हो। ज़िंदगीअ जी हसनाकियनि सां गॾु मुश्किलातुनि खे बि भली कार चवणु ईंदो मूंखे। जहिड़ी तरह ॿार जे जनम वक़्तु दाईअ खे ख़बर हूंदी आहे त जेसीं सूर न थींदो तेसीं ॿार जी अचण लाइ रस्तो न ठहंदो ऐं माउ ॿार खे जनम न ॾेई सघंदी, साॻीअ तरह ज़ात खे नए जनम ॾियण लाइ तकलीफ़ूं ज़रूरु ईंदियूं आहिनि। जीअं मिटीअ खे पको थियण लाइ बरंदड़ भठीअ में बचिणो पवंदो आहे, मोहबत बि सिर्फ़ तकलीफ़ुनि में ई कामिल थींदी आहे। खानका छॾण खां हिकु राति अॻु ऊंदाहीअ जो आवाज़ ऐं सुरहाण अंदरि अचण ख़ातिर मूं पंहिंजे कमरे जूं सभु खिड़कियूं खोले छॾियूं। बत्ती जे झीणी रोशनीअ में मूं पंहिंजा वार कटिया। घाटियूं चुगूं फर्श ते किरण लॻियूं। पोइ मूं पंहिंजी ॾाढ़ी ऐं मुछूं कूड़ियूं। पंहिंजे बिरुनि मां बि जान छॾायुमि। आरसीअ में पंहिंजो जाइज़ो वरितुमि। हाणे रोशन ऐं जवान पए लॻुसि। बग़ैर वारनि जे मुंहिंजो मुंहुं कंहिं नाव, जमार या जिन्स खां साफ़ पए लॻो। संदसि को माज़ी या मुस्तक़बिल न हो। मां उन घड़ीअ में हमेशह लाइ केॾी थी वियुसि। तुंहिंजो सफ़र तोखे हूअं ई बदिलाइण वारो आहे ऐं अञा त इहो शुरू बि न थियो आहे। जॾहिं उस्ताद खां मोकिलाइण वयुसि त उन चयो, जी मूंखे अंदाज़ो आहे। मूं नरमीअ मां चयो, इहो पिणु 40 मां हिकु उसूल आहे। मोहबत जी खोज तव्हांखे बदिलाए छॾे थी। अहिड़ो को मुश्ताक न हूंदो जेके राह मोहबत पचाए रास न कयो हुजे। जंहिं सायत तव्हां मोहबत लाइ वाझाइण शुरू कयो था, तव्हांजो ज़ाहिर ऐं बातिन तब्दील थियणु शुरू थिए थो। मूं नरमीअ वचां चयो। महिरबान मुर्ग सां बाबा ज़मान मूंखे हिकु बखमली दॿो कढी ॾिनो। उन अंदरि मूंखे 3 शयूं मिलियूं। चांदीअ जी हिकु आरसी, हिकु रेशमी रुमाल ऐं दवा जी हिकु सराई। इहे शयूं सफ़र में तुंहिंजे कमु ईंदियूं। जॾहिं ज़रूरत पवई इस्तेमालु कजांइ। कॾहिं पंहिंजे पाण तां यकीन ख़तमु थियण लॻई त हीअ आरसी तोखे तुंहिंजे अंदरियों जमाल पसण में मदद कंदी। तुंहिंजी साख खे नुक़सान पहुचण जी सूरत में हीउ रुमाल तोखे यादि ॾियारींदो त तुंहिंजो क़ल्ब केतिरो साफ़, शफ़ाफ़ ऐं मुलायम आहे। कंहिं ज़ख़म जी मरहम लाइ सराई में पयल ही दवा अंदरां तोड़े ॿाहिरां तुंहिंजा फट छुटाए छॾींदी। मूं हर शइ ते प्यार मां हथ फेरे दॿो बंदि कयो।
बाबा ज़मान खे महिरबानी चयमि। उन खां पोइ चवण लाइ कुझु बि न हो। पखियुनि जी चूं ऐं वणनि मां माक फुड़नि जे किरंदे ई बाख फिटीअ महल मूं पंहिंजे घोड़े ते सवार थी बुनियादा रवानो थियुसि। का ॼाण न हुई त कहिड़ी उमेद रखिजे, पर तक़दीर ते भरवसो हो जेका मालिक महिरबान मूं लाइ लिखी हुई। सेखड़ाट बगदाद 3 सेप्टेम्बर सन 1243 ईस्वी। बेहद एहतियात सां शम्स तब्रेज़ जे पोयां मूं पंहिंजो चोरायल घोड़ो डोड़ायो। विच में मुनासिब मुफ़ासिलो रखण जी घणी कोशिश करे रहियो हुउसि, पर जल्द ई ईअं महसूस थियण लॻो त हाणे ज़ाहिर थियण खां अलावा ॿी का वाट कोन्हे। जॾहिं शम्स ताज़ो तवानो थियण ऐं कुझु शयूं ख़रीदण लाइ बगदाद जी हिकु बाज़ार में बीठो त मूं पाण खे ज़ाहिर करण जो फ़ैसिलो कयो ऐं पाण वञी संदसि घोड़े अॻियां उछलियुमि। ॻाढ़नि वारनि वारा ॼट, तूं हिते ज़मीन ते लेटी छा पियो करीं? शम्स पंहिंजे घोड़े ताईं हैरत में रड़ कई। मूं गोॾनि भर वेही रहियुसि, हथ ॿधी कंध मथे खयुमि, जीअं फ़क़ीरनि खे कंदे ॾिठो हुउमि, ऐं पोइ लीलाइण शुरू कयुमि। मां तव्हां सां गॾु हलणु चाहियां थो, महिरबानी करे मूंखे बि साण खणो। छा तोखे को अंदाज़ो बि आहे त मां केॾांहुं पियो वञां? मूंखे चुप लॻी वई। इहो सवाल त मुंहिंजे ज़हन में कॾहिं उभिरियो ई न हो। न, पर उन सां को फ़र्क़ु नथो पवे। मां तव्हांजो मुरीद बणजणु चाहियां थो। तव्हां मूं लाइ हिकु मिसाली शख़्सियत आहियो। मूं चयो, मूं हमेशह अकेलो सफ़र कयो आहे ऐं कोई पोइलाॻियां शागिर्द नथो रखणु चाहियां। महिरबानी, ऐं मां कंहिं लाइ बिना मिसाली शख़्सियत कोन आहियां, सवाइ थोरो घणो तुंहिंजे। उन करे तूं पंहिंजी वाट वठ, पर पोइ बि जेकॾहिं तूं कंहिं उस्ताद लाइ ॾिसणु चाहीं थो त हिकु उसूल यादि रखजांइ। आसमान ते शायदि एतिरा तारा न हुजनि जेतिरा दुनिया में मुनाफ़िक ऐं कूड़ा उस्ताद मिलनि था। कॾहिं बि कंहिं सचे मुर्शिद खे कंहिं कूड़े ऐं ख़ुदपरस माण्हूअ सां न मिलाइजांइ। हिकु सचो मुर्शिद कॾहिं बि तोखे पंहिंजी ज़ात जो असीर बणजणु न ॾींदो ऐं न ई वरी पंहिंजे नफ़्स जी ख़ुशीअ लाइ तोखां ताबेदारी ऐं तारीफ़ तौसीफ़ जी उमेद रखंदो, पर उन जे उबतड़ हू तोखे तुंहिंजे हक़ीक़ी शख़्सियत सां मिलाईंदो। सचा ऐं कामिल मुर्शिद त शीशे जियां शफ़ाफ़ हूंदा आहिनि त जीअं ख़ुदा जो नूर मंझान टिमंदो नज़र अचे। शम्स ॿुधायो, महिरबानी करे मूंखे हिकु मौक़ो ॾियो। मूं मिंथ कई। सभिनी मशहूर सैलानियुनि वटि सफ़र में बांह ॿेली थियण लाइ शागिर्द या को ॿियो हिकु न हिकु माण्हू ज़रूरु हूंदो आहे। शम्स पंहिंजी खाॾी फ़िक्रमंदी मां ईअं खईं ॼण मुंहिंजे लफ़्ज़नि जी सचाईअ जो इक़रार कंदो हुजे। मां जल्दी डपु ॾेई उथी बीठुसि। सॼो वजूद ख़ुशीअ में झूमी रहियो हो ऐं इहो सभु मां अणॼाणाईअ में करे रहियो हुउसि। अंदरां ई अंदरां मूं में के बि ताक़त अची रही हुई। तमामु सुठो। हाणे तुंहिंजो पहिरियों कमु हीउ आहे। मां चाहियां थो त तूं भर वारे मैखाने मां वञी शराब जी हिकु बोतल वठी अच ऐं पोइ इहा तूं हिते बाज़ार में अची पी। हाणे मां त पोचो ॿुहारी करण ऐं थांवनि खे तेसीं ताईं धोइण जो आदी हुउसि जेसीं ताईं इहे कंहिं आरसी वांगुरु न चमकनि ऐं उन्हनि मां मुंहुं ॾिसण में न अचे। रूहानी सिखिया जे नाव ते हिकु धक में 100 बसर कुतरण या थूम जी गड़ी छिले सघियुसि थी, पर भरे ई बाज़ार में शराब पीअण मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि हो। मूं हुन ॾांहुं ख़ौफ़ अचां निहारियो। मां उहो नथो करे सघां। जेकॾहिं मुंहिंजे पीउ खे इहा ख़बर पइजी वई त हू मुंहिंजूं टंगूं भञी छॾींदो। हुन मूंखे दरवेशनि जी ख़ानकाह ते उन लाइ मोकिलियो हो त जीअं मां हिकु सुठो मुस्लमान बणिजी सघां, न के काफ़र बणिजां। मुंहिंजा माइट ऐं दोस्त छा सोचींदा? मूं जॾहिं पाण ते शम्स जी निगाहनि जी तपिश महसूसु कई त अंदरि ई अंदरि ॾकणी वठी वई। उन ॾींहुं वांगुरु जॾहिं दरवाज़े पुठियां हुन जी जासूसी कई हुअमि। ॾिठई, तूं मुंहिंजो पोइलक नथो थी सघे। तूं तमामु घणो ॾिजणो आहीं। तोखे माण्हुनि जी ॻाल्हियुनि जो ॾाढो ख़्यालु आहे, पर ख़बर अथई छा,
छो जो तूं ॿियनि जी रज़ामंदी हासिल करण लाइ एतिरो बेचैन आहीं, उन करे तूं खणी केॾी बि कोशिश करीं उन्हनि जी तनक़ीद मां कॾहिं बि पाण न छॾाए सघंदे। संदसि लहजे जो एतमाद बरक़रार हो। मूं भायो त साणसि गॾु वञण वारो मौक़ो हथां पियो निकिरे, उन करे पाण बचाइण जी तकड़ कयमि। मां कीअं सम्झां त तव्हां कंहिं कारण अहिड़ो सवाल पिया करियो। इस्लाम में शराब पीअण सख़्ती सां मना थियल आहे। मूं सम्झो तव्हां मूंखे आज़मायो पिया। हिक ॿिए जी दीनदारी जो काथो लॻाइण असांजी ज़िमेवारी न आहे, या त ख़ुदा सां सौदेबादी करण थी। शम्स वराणियो। मूं ना उमेदीअ मां चौधारी ॾिठो। सम्झ में न आयो त संदसि ॻाल्हि जो कहिड़ो मतिलबु कढां। मथो फिरी वियो। शम्स वधीक ॻाल्हायो। तूं चवीं पियो त तूं हिन राह ते सफ़र करणु चाहीं पियो, पर तूं हुन लाइ कंहिं शइ जी क़ुर्बानी ॾियणु नथो चाहीं। पैसो, शुहरत, ताक़त, ऐश इशरत या ॿियूं दुनियावी शयूं, जेका बि शइ इंसान हयातीअ में वधीक प्यारी रखे थो, पहिरीं उन खे थॾणु घुरिजे। पंहिंजे घोड़े जी पुठी ठपींदे शम्स ॻाल्हि ख़तमु कई। मुंहिंजो ख़्यालु आहे त तोखे बगदाद में पंहिंजे ख़ानदान सां गॾु रहणु घुरिजे। हिकु ईमानदार वापारी ॻोल्ह ऐं उनजो शागिर्द थी। मूंखे लॻे थो तूं हिकु ॾींहुं हिकु सुठो सौदागर थी सघें थो, पर लालची न थिजांइ। हाणे तुंहिंजी इजाज़त सां मूंखे हलणु घुरिजे। उन सां गॾु ई हुन मूंखे आख़िरी दफ़ो सलाम कयो ऐं पंहिंजे घोड़े खे अड़ी हईं त हू डोड़ंदो वियो। धरती संदसि घोड़े जी गजंदड़ टाप हेठि तिरकंदी वई। मां बि पंहिंजे घोड़े ते सवार थी बगदाद खां ॿाहिरि निकितुसि, पर असांजे विच में फ़ासिलो वधंदो थी वियो। तेसी ताईं खेसि ॾिसंदो रहियुसि, जेसी ताईं हू दूर किथे हिकु टुपको बणिजी गुम न थी वियो। पर पोइ बि मां शम्स जूं निगाहूं पाण ते महसूसु करे थी सघियुसि। ईला, नॉर्थहैम्पटन, 24 मई 2008 ईस्वी। बेहद ज़रूरी खाधो पूरे ॾींहं में नाश्तो आहे। उन चवणीअ जी वॾी पोइलग हुअण जे नाते हर सुबुह मोकल वारे ॾियारे बि ईला सुबुह सवेर रंधिणे ॾांहुं वेंदी हुई। संदसि ख़्यालु हो त सुठी नेरनि सॼे ॾींहं खे सुठो बणाईंदी आहे। हिन हिकु ख़वातीन मैगज़ीन में पढ़ियो हो त जेकी कुटुंब गॾिजी सही तरह नेरनि कंदा आहिनि, उहे पाण में वधीक ॻंढियल ऐं हम ख़्याल हूंदा आहिनि बेनिस्बत उन्हनि ख़ानदाननि जे जेके कुटुंब खाधो न खाधे जहिड़ो खाई घरां निकिरंदा आहिनि। जीअं त हूअ उन तहक़ीक़ ते पूरो यकीन रखंदी हुई, उन करे मैगज़ीन में आयल नेरनि जूं मज़ेदार तरकीबूं पढ़ी ठाहींदी हुई। नेरनि में हर हिकु पंहिंजी पसंदि जो खाधो घुरंदो हो। उन करे संदसि नेरनि में मुख़्तलिफ़ खाधा हूंदा हुआ, जेके ईला जी गॾु खाइण वारे ख़्याल जे बिल्कुलु उबतड़ हुआ। जेनियट सेकियल ब्रेड ऐं जैम खाई, अवी माखीअ सां मानी खाए, त डेविड अंडे जे आमलेट जो बेसब्री सां इंतज़ारु कंदो हुजे, ऐं ओरली वरी का बि शइ खाइण खां इनकार कंदी हुजे त ईअं ॿधी कीअं पैदा थींदी। तंहिं हूंदे बि नेरनि ज़रूरी आहे। हर सुबुह उहा नेरनि तयारु कंदी हुई, उन इरादे सां त संदसि को बि ॿार ॿाहिरें खाधे या बिस्किटनि सां ॾींहं जी शुरूआति न करे। पर उन सुबुह जॾहिं हूअ रंधिणे में दाख़िल थी त काफ़ी ठाहिण, नारंगियुनि जो रस कढणु या मानी पचाइण बजाए पहिरीं रंधिणे जी टेबल ते वेही पंहिंजो लैपटॉप खोलियईं। ईमेल खोले ॾिसण लॻी त अज़ीज़ जो को पैगाम आयल आहे या न। उते हिकु पैगाम ॾिसी उहा ख़ुशि थी वई। प्यारी ईला, इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियुसि त तव्हां ऐं तव्हांजी धीअ जे विच में हर शइ सही थी वई, ऐं मां काल्ह सुबुह सवेर मोमो सिटियांगो ॻोठु छॾे आयो आहियां। हैरत आहे त मां हिते सिर्फ़ु कुझु ॾींहं तरसियुसि, पर जॾहिं उतां मोकिलण जो वक़्तु आयो त मां ग़मगीन थी रहियो हुउसि। छा मां ग्वाटेमाला जो ही ॻोठु ॿीहर ॾिसी सघंदुसि? मूंखे नथो लॻे। जॾहिं बि पंहिंजी पसंदीदा जॻह खां मोकिलाईंदो आहियां,
ईअं भाईंदो आहियां ॼण पोइते पंहिंजे वजूद जो कुझु हिसो छॾे रहियो हुजां। मां सम्झां थो त भली तव्हां मार्को पोलो जेतिरो सफ़र करण जी चूंड कयो या ॼमण खां मरण ताईं हिकिड़े हंधि रहो, ज़िंदगी ॼम ऐं मौत जो हिकु सिलसिलो आहे। घड़ियूं पैदा थियनि थियूं ऐं घड़ियूं फना थियनि थियूं। नवनि तजुर्बनि खे नमूदार थियण लाइ पुराणनि खे जॻह छॾणी पवंदी आहे। उन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? मोमो सिटिंगो में मूं मुराक़बो कयो ऐं कोशिशि कयमि त तव्हांजे वजूद जो रंग ॾिसी सघां। घणीअ देरि खां पोइ 3 रंग ॾिसण में आया, पीलो, हल्को नारंगी ऐं धातुई वाङणाई। मूंखे महसूसु थियो त इहे तुंहिंजा रंग आहिनि। मूं सोचियो इहे अलॻि अलॻि ऐं गॾु बि सुठा लॻंदा। ग्वाटेमाला में मुंहिंजो आख़िरी स्टॉप छाजल आहे, हिकिड़ो नंढो ॻोठु जंहिंजा घर कचियुनि सिरनि मां ठहियल आहिनि ऐं जितां जे ॿारनि जूं अखियूं पंहिंजी उमिरि खां वॾियूं आहिनि। हर घर में औरतूं नफ़ीस ऐं सुहिणियूं चादरूं ठाहिनि थियूं। मूं उते हिकु नानी खे चयो त नॉर्थ एम्पटन में रहंदड़ हिकु औरत लाइ चादर चूंडे ॾे। कुझु सोच वीचार खां पोइ हिन पंहिंजे पोयां रखियल ढेर मां हिकु चादर खईं। हिन जेका चादर कढी इहा सिर्फ़ु 3 रंगनि जी ठहियल हुई, फिको, वाङणाई ऐं नारंगी। मूं सोचियो तव्हां शायदि अहिड़े इत्तेफ़ाक़ जे बारे में ॼाणणु चाहियो जेकॾहिं ख़ुदा जी काइनात में अहिड़ी का शइ वजूद रखंदी हुजे। छा तव्हांखे कॾहिं ईअं लॻो त असांजी हीअ ॻाल्हि ॿोल शायदि को इत्तेफ़ाक़ न आहे? अज़ीज़ नोट, जेकॾहिं तव्हां चओ त मां तव्हांजी चादर मोकिले छॾियां या काफ़ी ते मिलण ताईं इंतज़ारु करियो त मां पाण खणी अचां। ईला पंहिंजूं अखियूं पूरियूं ऐं तसवुरु करण लॻी त संदसि वजूद जा रंग चहिरे जे चोगर कीअं घुमंदा हूंदा। मज़े जी ॻाल्हि हीअ हुई त संदसि दिमाग़ में पंहिंजी जेका तस्वीर उभरियसि सा पंहिंजे वॾे उमिरि वारी न पर हिकु ॿार वारी हुई, कंहिं 7 सालनि वारी छोकिरीअ जी तस्वीर। यादुनि जो को तेज़ वहकिरो हो जेको संदसि ख़्यालनि खे घेरे वियो। उहे यादूं जिन खे सॾणु हिन केतिरो अरसो अॻु छॾे ॾिनो हो। संदसि माउ जो चहिरो जंहिंखे पिस्ताई रंग जो एप्रन पातल हो ऐं हथ में माप वारो कोप हो। दर्द जी दज़ हेठि लिकियल चहिरो, भितियुनि ते कागज़ जूं ठहियल दिलियूं लड़कियूं रहियूं, रोशन ऐं चमकंदड़, ऐं संदसि पीउ जो वजूद शर्त सां ईअं लड़कियल हो ॼण क्रिसमस लाइ कयल सजावट जो हिकु हिसो हुजे। खेसि यादि आयो त केतिरे अरसे ताईं हूअ पंहिंजी माउ खे पंहिंजे पीउ जी ख़ुदकशीअ जो ज़िम्मेवार सम्झंदी हुई। नंढी छोकिरी हूंदे बि हिन पाण सां वाइदो कयो हो त जॾहिं हू शादी कंदी त पंहिंजे मुड़ुस खे ख़ुशि रखंदी ऐं शादी खे कॾहिं बि पंहिंजी माउ वांगुरु नाकाम थियणु न ॾींदी। पंहिंजी शादीअ खे माउ जी शादी खां मुख़्तलिफ़ बनाइण जी कोशिश में हिन ईसाई मर्द सां शादी न कई ऐं पंहिंजे ई मज़हब वारे माण्हू सां शादी कई। कुझु साल पहिरियां ई ईला पंहिंजी माउ सां नफ़रत करणु छॾी हुई ऐं देरि सां ई सही पर ॿिन्ही जे विच में तालुकात सुठा थी विया हुआ। पर हक़ीक़त में अंदर ई अंदरि ईला माज़ीअ खे यादि करे ॾाढो ख़राबु महसूसु कंदी हुई। ममा ममा। ईला पंहिंजे पोयां टहकनि जा आवाज़ ॿुधा। जॾहिं गंद वरायईं त अखियुनि जा 4 जोड़ा खेसि हैरत ऐं मज़े सां निहारे रहिया हुआ। ओरली, अवी, जेनियट ऐं डेविड सभई नेरनि लाइ गॾु अची विया हुआ ऐं हाणे सभई कतार में बीह खेसि ईअं ॾिसी रहिया हुआ ॼण कंहिं ॿी मख़लूक खे ॾिसी रहिया हुजनि। जहिड़ी तरह हिननि ॾिठो पए ईअं थी लॻो त हू काफ़ी देरि खां हिते बीह ईला जी तवजा जो इंतज़ारु करे रहिया हुआ। सभिनी खे सुबह बख़ैर, ईला मुर्की चयो। ईअं कीअं थियो जो तव्हांखे असांजे अचण जी ख़बर न पई? ओरली हैरत वचां पुछो। तूं स्क्रीन में सफ़ा गरक पई लॻी, डेविड हुन ॾांहुं ॾिसण बग़ैर चयो। ईला संदसि नज़रुनि जी पोइवारी कई जेकी खुलियल स्क्रीन ते
अज़ीज़ ज़ेड ज़हारा जी खुलियल ईमेल ते हुयूं, जेका हींअर धुंधली थी वई हुई। हिक झटके सां ईला लैपटॉप बंदि कयो। अदबी एजेंसी तरफ़ां पढ़ण लाइ घणो कमु मिलियो आहे। ईला ॻाल्हि मटाईंदे चयो, मां पंहिंजी रिपोर्ट ते कमु करे रही हुयसि। जी न, तव्हां पंहिंजी ईमेल पढ़ी रहिया हुआ, अवी संजीदगी सां चयो। हिकु त ॿारनि खे कंहिंजी ग़लती छल न नज़र अचे, उनखे फैलाइण लाइ ॾाढा बेचैन हूंदा आहिनि। ईला खे हैरत थी, पर भलाई थी जो ॿियनि ॿारनि उन ॻाल्हि खे संजीदा न वरितो। असुल में इहे सभई रंधिणे में ॿी कंहिं शइ लाइ वाजाए रहिया हुआ, रंधिणे जे काउंटर खे ॾिसी रहिया हुआ। ईअं कीअं थो थी सघे त अॼु तव्हां असां लाइ नेरनि न ठाही हुजे? ओरली ईला खां सवाल कयो। ईला पोइ ते रंधिणे ॾांहुं ॾिठो त ही सभु छा ॾिसी रहिया हुआ। उते न काफ़ी हुई, न बेदो हो, ऐं न ई सेकियल ब्रेड। हिन कंधु धोणियो, हिकु अणटड़ सच जो इज़हार कंदे, उहो नेरनि ठाहिण कीअं थी विसारे सघे, सोचियो।